ओम शांति। ओम शांति। अजय जी मिले तारीख है 30 नवंबर 2025। मिठा मेरा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार बाप आया आहिनि सभिनि जा दुख हरे करे सुख ॾियण लाइ। इन करे तव्हां दुख तव्हांजा ॿार सुख ॿार कंहिंखे बि दुख न ॾियो। प्रश्न ऊच पद पाइण वारे ॿारनि जी मुख्य निशानी छा हूंदी? उत्तर आहे उहे सदा श्रीमत ते हलंदा रहंदा। ऊच पद वारा सदा श्रीमत ते हलंदा रहंदा, कॾहिं बि हठ न कंदा। पंहिंजे खे आपे ई राज तिलक ॾियण लाइ पढ़ाई पढ़ी करे गैलप कंदा। ॿियो आहे पंहिंजे खे कॾहिं घाटो न विझंदा। सर्व प्रति रहंदल ऐं कल्याणकारी ठहींदा। पंहिंजे खे कॾहिं घाटो न विझंदा, सर्व प्रति रहंदल कल्याणकारी ठहींदा। उन्हनि सर्विस जो ॾाढो शौक़ु हूंदो उन्हनि खे। कोई बि तुच्छ कमु न कंदा, लड़दा झगड़दा न। गीता तूं राति गवाई सुम्ही करे। ओम शांति। रूहानी ॿार रूहानी बाप जे साम्हूं वेठा आहिनि। हाणे हिन भाषा खे त तव्हां ॿार ई सम्झंदा आहियो, ॿियो कोई नयो सम्झी न सघे। हे रूहानी ॿार, हीअं कॾहिं कोई चई न सघे। रूहानी ॿार रूहानी बाप जे साम्हूं वेठा आहिनि। हाणे हिन भाषा खे त तव्हां ॿार सम्झंदा आहियो, ॿियो कोई नयो सम्झी न सघे। हे रूहानी ॿार, हीअं कॾहिं कोई चई न सघे, चइणु ईंदो ई न। तव्हां ॼाणंदा आहियो असां रूहानी बाप जे साम्हूं वेठा आहियूं। जंहिं बाप खे यथार्थ रीति कोई ॼाणंदो ई न आहे। भल पंहिंजे खे भाउ बि सम्झंदा आहिनि। असां सभु आत्मायूं आहियूं। बाप हिकु आहे, परंतु यथार्थ रीति न ॼाणंदा आहिनि। जेसिताईं सम्मुख अची करे सम्झनि न, तेसिताईं सम्झनि बि कीअं। तव्हां बि जॾहिं सम्मुख ईंदा आहियो तॾहिं सम्झंदा आहियो न। तव्हां आहियो ब्रह्मण ब्रह्मणियूं। तव्हांजो सरनेम आहे ब्रह्मा वंशी ब्रह्मकुमार कुमारियूं। शिव जी त सभु आत्मायूं आहिनि। तव्हांखे शिव कुमार कुमारी न चईंदासीं, इहे अक्षर रॉन्ग थींदो आहे। कुमार हुजे त पोइ कुमारी बि। शिव जी त सभु आत्मायूं कुमार आहिनि। कुमार कुमारियूं तॾहिं चइबो आहे जॾहिं मनुष्य जा ॿार ठहींदा आहिनि। शिव जा ॿार त निराकार आहिनि, आत्मायूं। मूर्तनि में सभु आत्मायूं रहंदियूं आहिनि, जेके सालिग्राम चइबो आहे। हिते ईंदा आहिनि त कुमार कुमारियूं ठहींदा आहिनि। जिस्मानी वास्तव में तव्हां आहियो कुमार शिव बाबा जा ॿार। कुमारियूं कुमार तॾहिं ठहींदा आहियूं जॾहिं शिव में शरीर में ईंदा आहियूं। तव्हां बी के आहियो, इन करे भाउ भेण कहलाईंदा आहियो। हाणे हिन समय तव्हांखे नॉलेज मिली आहे। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा असांखे अची करे पावन ठाहे वठी वेंदा। आत्मा जेतिरो बाप खे यादि कंदी त पवित्र ठही वेंदी। आत्मायूं ब्रह्मा मुख सां इहे नॉलेज पढ़ंदियूं आहिनि। चित्रनि में बि बाप जी नॉलेज क्लियर आहे न। शिव बाबा ई असांखे पढ़ाईंदा आहिनि, न श्री कृष्ण पढ़ाए सघंदो, न श्री कृष्ण द्वारा बाप पढ़ाए सघंदा। श्री कृष्ण त वैकुंठ जो प्रिंस हूंदो। इहे बि तव्हां ॿारनि खे सम्झाइणो आहे। श्री कृष्ण त स्वर्ग में पंहिंजे माउ बाप जो ॿारु हूंदो। स्वर्गवासी बाप जो ॿारु हूंदो न। उहो वैकुंठ जो प्रिंस आहे। उन्हनि खे बि कोई ॼाणंदा न आहिनि। श्री कृष्ण जयंती बि पंहिंजे घरनि में श्री कृष्ण जयंती ते पंहिंजे घरनि में श्री कृष्ण जे लाइ झूलो ठाहींदा आहिनि। उहे मंदर में झूलो ठाहींदा आहिनि। माताऊं वञी करे गोलक में पैसा विझंदियूं आहिनि, पूजा कंदियूं आहिनि। अॼुकल्ह क्राइस्ट खे बि श्री कृष्ण मिसल ठाहींदा आहिनि। ताज आदि पाराए करे मां जी गोद में ॾींदा आहिनि, जीअं श्री कृष्ण खे ॾेखारींदा आहिनि। हाणे श्री कृष्ण ऐं क्राइस्ट राशि त हिकु ई आहे न। उहे माण्हू कॉपी कंदा आहिनि। न त श्री कृष्ण जे जनम ऐं क्राइस्ट जे जनम में ॾाढो फ़र्क़ु आहे।
क्राइस्ट जो जनम कोई नंढे ॿार जे रूप में न थींदो आहे। क्राइस्ट जी आत्मा त कोई में वञी करे प्रवेश कंदी आहे, विख खां पैदा न थी सघे। अॻियां क्राइस्ट खे कॾहिं नंढो ॿार न ॾेखारींदा आहिनि, क्राइस्ट ते क्रॉस ते ॾेखारींदा आहिनि। हाणे इहे ॾेखारींदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि धर्म स्थापक खे कोई ईअं मारे न सघंदो त कंहिंखे मारे। जंहिंमें प्रवेश कयो उनखे दुख मिलियो, सतो प्रधान आत्मा खे दुख कीअं मिली सघंदो आहे? उन्हनि छा कर्म कया जो एतिरा दुख भोॻिया? आत्मा ही सतो प्रधान अवस्था में ईंदी आहे। सभिनि जो हिसाब किताब चुकतो थींदो आहे। हिन समय बाप सभिनि खे पावन ठाहींदा आहिनि। हुतां खां सतो प्रधान अची करे आत्मा अची करे दुख भोॻे न सघे। हुतां खां सतो प्रधान आत्मा अची करे दुख भोॻे न सघे। आत्मा ई भोॻंदी आहे। आत्मा शरीर में आहे त दुख थींदो आहे। मूंखे दर्द आहे, इहे कीअं चयो? हिन शरीर में कोई रहण वारो आहे। उहे चईंदा आहिनि परमात्मा अंदरि आहे, त हीअं थोरी चईंदा परमात्मा की असांखे दुख आहे। सर्व में परमात्मा विराजमान आहे त परमात्मा कीअं दुख भोॻंदो? कल्ह बाबा चई पाप आत्मा असांजे अंदरि, अगरि माण्हू चवनि असांजे अंदरि परमात्मा आहे त चओ पाप परमात्मा थो करे। अॼु बाबा चवनि था दुख। ये आत्मा पुकारदी आहे, हे परम पिता परमात्मा असांजा दुख हरो। पारलौकिक बाप खे ही आत्मा पुकारदी आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाबा आयल आहे, दुख हरण जी युक्ति ॿुधाइनि था। आत्मा शरीर सां गॾु ई एवर हेल्दी वेल्दी ठहींदी। मूल वतन में त हेल्थ वेल्थ न चईंदासीं न, हुते कोई सृष्टि थोरी आहे। हुते त आहे ई शांति। हुते त आहे ई शांति। मूल वतन में त आहे ई शांति। हुते कोई सृष्टि थोरी आहे। शांति स्वधर में टिकल आहिनि। हाणे बाप आया आहिनि सभिनि जा दुख हरे सुख ॾियण, त ॿारनि खे बि चईंदा आहिनि तव्हां मुंहिंजा ठहिया आहियो, कंहिंखे दुख न ॾियणो आहे। इहे लड़ाई जो मैदान आहे परंतु गुप्त आहे, उहो प्रत्यक्ष आहे। इहे जो गायन आहे युद्ध जे मैदान में, जो मर्द आहे उहो स्वर्ग में वेंदा, है न। इहे जो गायन आहे युद्ध जे मैदान में, जो मर्द आहे उहो स्वर्ग में वेंदा। उन जो अर्थ बि सम्झाइणो पए। हुन लड़ाई जो महत्व ॾिसो केतिरो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि हुन लड़ाई में मरण सां कोई स्वर्ग में वञी न सघे। ॿार ॼाणंदा आहिनि हुन लड़ाई में मरण सां कोई स्वर्ग में वञी न सघे, है न। हिन लड़ाई जो महत्व ॾिसो केतिरो आहे। जो कि माण्हू दुनिया में जो लड़ाई कंदा आहिनि उन जे लाइ सोचे छॾींदा आहिनि स्वर्ग में ईंदो, त हुन में बि केरु वेंदो जो बाबा खे यादि कंदो। ॿार ॼाणंदा आहिनि हुन लड़ाई में मरण सां कोई स्वर्ग में वञी न सघंदो, परंतु गीता में भॻवानु वाच्य आहे, हुनखे मञंदा त सही न। भॻवानु चयो आहे हुन लड़ाई वारनि खे चओ या तव्हांखे चओ, भई ॿिन्हिनि खे चओ, ॿिन्हिनि जे लाइ आहे। उन्हनि खे बि सम्झायो, पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। इहा सर्विस बि करणी आहे न, मतिलबु उन्हनि खे पंहिंजो कर्म बि करिणो आहे। त कर्म कंदे कंदे अगरि उहो मरी आया कंहिंखे मारे, लेकिन बाबा जी यादि में हूंदा त मरी वेंदा त स्वर्ग में हूंदा अगरि ज्ञान हूंदो त। ऐं कंहिंखे मारंदा बि त पोइ बि पाप न पईंदो बाबा जी यादि में हूंदा त। बाबा चवनि था हाणे तव्हां स्वर्ग में अगरि वञणु चाहींदा आहियो त पुरुषार्थ करो। लड़ाई में त सभु धर्म वारा आहिनि, सिख बि आहिनि,
उहो त सिख में वेंदा, सिख धर्म वारा जो हूंदा उहो बाबा खे यादि न कंदा, या ज्ञान न हूंदो, सिर्फ़ु बाबा खे यादि कंदा त पंहिंजे धर्म में हली वेंदा। स्वर्ग में तॾहिं ईंदा जॾहिं तव्हां ब्राह्मणनि सां अची करे ज्ञान वठनि। जीअं बाबा वटि ईंदा हुया न, बाबा उन्हनि खे सम्झाईंदा हुया। त बाबा सम्झाईंदा हुया उन्हनि खे, तव्हां लड़ाई कंदा आहियो, शिव बाबा जी यादि में रहंदा आहियो त स्वर्ग में अची सघंदा। बाक़ी हीअं न स्वर्ग में कोई राजा ठहींदा न, जास्ती उन्हनि खे सम्झाए बि न सघंदा आहियूं, उन्हनि खे थोरो ई ज्ञान सम्झाइबो आहे। लड़ाई में पंहिंजे इष्ट देवता खे यादि ज़रूरु रखंदा आहियूं। बाक़ी हीअं न कि स्वर्ग में कोई राजा ठहींदा न, जास्ती उन्हनि खे सम्झाए बि न सघंदा आहियूं, उन्हनि खे थोरो ई ज्ञान सम्झाइबो आहे। लड़ाई में पंहिंजे इष्ट देवता खे यादि ज़रूरु रखंदा आहियूं। सिख हूंदा त गुरु गोबिंद सिंह जी जय चईंदा। हीअं कोई न हूंदो जो पंहिंजे खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि करे। हा, जो बाप जो परिचय वठंदा त स्वर्ग में अची वेंदा। सभिनि जो बाप त हिकु ई आहे न, पतित पावन। उहो पतितनि खे चईंदा आहिनि, मूंखे यादि करण सां तव्हांजा पाप कटिजी वेंदा, है न। पतित पावन जेका हूंदा आहिनि, सभिनि जो बाप हिकु ई आहे, पतित पावन। उहो पतितनि खे चईंदा आहिनि कि मूंखे यादि करो त तव्हांजा पाप कटिजी वेंदा। मां जो सुखधाम स्थापना कंदो आहे उन में तव्हां अची वेंदव। लड़ाई में बि शिव बाबा खे यादि कंदव त स्वर्ग में अची वेंदव। इहे युद्ध जे मैदान जी ॻाल्हि ॿियो आहे, हुन हिते ॿियो आहे। बाप चईंदा आहिनि ज्ञान जो विनाश न थींदो आहे। शिव बाबा जा ॿार त सभु आहिनि। हाणे शिव बाबा चईंदा आहिनि मामेकम यादि करण सां तव्हां मूं वटि अची वेंदा, मुक्तिधाम। बाबा चवनि था पोइ जो ज्ञान सिखाइबो आहे उहो पढ़ंदा त राजाई, स्वर्ग जी राजाई बि मिली वेंदी। अगरि सिर्फ़ु शिव बाबा खे यादि कंदा त मुक्तिधाम में अची वेंदा, पंहिंजे धर्म में बि अची वेंदा, ऊच पद बि पाए सघंदा आहिनि। लेकिन अगरि ज्ञान हूंदो, ज्ञान युक्त बि हूंदा, सिखंदा बि त स्वर्ग में बि अची वेंदा। ऐं सुठा हूंदा त राजाई बि मिली वेंदी। केतिरो सहज आहे, स्वर्ग में वञण जो रास्तो सेकेंड में मिली वेंदो। असां आत्मा बाप खे यादि कंदा आहियूं। लड़ाई जे मैदान में त ख़ुशी सां वञिणो आहे, कर्म त करिणो ई आहे न। देश जे बचाव जे लाइ सभु कुझु करिणो पवंदो, है न। देश जे बचाव जे लाइ सभु कुझु करिणो पवंदो आहे उन्हनि खे। हुते त हुन में बि पाप न पवंदो। बाबा जी यादि में कंदव त पाप न पवंदव। हुते कोई दुश्मनी थोरी आहे, कोई गुस्सो थोरी आहे, बचाव जे लाइ कंदा आहिनि न। हुते त आहे ई सभु धर्म, मतभेद जी कोई ॻाल्हि न आहे। हिते केतिरो मतभेद आहे, पाणी ते, ज़मीन ते झगड़ो आहे, पाणी बंदि करे ॾींदा आहिनि, इहे त पथर मारण लॻी वेंदा आहिनि। हिक ॿ खे अनाज न ॾींदा त झगड़ो थी वेंदो आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां पंहिंजो स्वराज्य स्थापना करूं था, पढ़ाई सां राज्य पाईंदा आहियूं न। नई दुनिया ज़रूरु स्थापना थियणी ई आहे, है न। पढ़ाई सां राज्य पाईंदा आहिनि, नई दुनिया ज़रूरु स्थापना थियणी आहे। नूं दार त केतिरी ख़ुशी हुजणी खपे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां पंहिंजो स्वराज्य स्थापना करूं था, पढ़ाई सां त राज्य पाईंदा आहियूं। नई दुनिया ज़रूरु स्थापना थियणी आहे। नूंदा त केतिरी ख़ुशी हुजणी खपे। कोई बि चीज़ में लड़ण झगड़ण जी त ॻाल्हि ई न आहे। रहणो बि ॾाढो साधारण आहे। बाबा सम्झायो आहे त ससुर घर वेंदा आहियो इन करे
हाणे वनवा में आहियो। हाणे आत्मायूं वेंदियूं, शरीर थोड़ी वेंदा। शरीर जो अभिमान त छॾे ॾियणो आहे। असां सभु आत्मायूं आहियूं। 84 जन्म हाणे पूरा थिया। जो बि भारतवासी हुजनि, चओ भारत स्वर्ग हुयो। हाणे त कलयुग आहे न। कलयुग में आहिनि अनेक धर्म, सतयुग में हूंदो हिकु धर्म। भारत पोइ स्वर्ग ठहिणो आहे। सम्झंदा आहिनि, सम्झंदा बि आहिनि भॻवानु आयल आहे। भारत पोइ वरी खां स्वर्ग ठहिणो ई आहे। सम्झंदा आहिनि भॻवानु आयल आहे। अॻियां हली भविष्यवाणी बि कंदा। वायुमंडल ॾिसंदा त बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। बाप त सभिनि जो आहे, सभिनि जो हक़ु आहे। बाबा चईंदा आहिनि मां आयो आहियां सभिनि खे चईंदो आहे मामेकम यादि करो त विक्रम विनाश थी वेंदा। हाणे त मनुष्य सम्झंदा आहिनि कॾहिं बि लड़ाई थी सघंदी आहे। इहे त कल्ह बि थी सघंदी आहे। लड़ाई जोर भरण में देरी थोरी लॻंदी। परंतु तव्हां भारत सम्झंदा आहियो हाणे तव्हांजी राजधानी स्थापना थी न आहे, त विनाश कीअं थी सघंदो आहे? त विनाश कीअं थी सघंदो? अर्जुन बाप जो पैगाम ही चारों तरफ़ काथे वियो आहे। पतित पावन बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त विक्रम विनाश थींदा। इहे पैगाम सभिनि जे कननि में वञणो खपे। भल लड़ाई लॻे, बॉम्ब्स बि लॻी वञनि, परंतु तव्हांखे निश्चय आहे कि असांजी राजधानी ज़रूरु स्थापना थींदी। सभिनि खे पैगाम मिलणो आहे, राजधानी स्थापना थियणी आहे। मथां खां सभु आत्मायूं हेठि अची वियूं आहिनि, तॾहिं त विनाश थींदो। तेसि ताईं थी न सघे। विश्व में शांती चईंदा आहिनि। विश्व में वार थींदो त विश्व खे ख़तमु करे ॾींदा। हीअ आहे विश्वविद्यालय। सॼे विश्व खे तव्हां नॉलेज ॾींदा आहियो। हिकु ई बाप अची करे सॼे विश्व खे पलटाए ॾींदा आहिनि। बाप त हिकु सेकेंड में पलटाए सघंदा आहिनि। उहो माण्हू त कल्प जी आयु ई लाखों वर्ष चई ॾींदा आहिनि। तव्हां ॼाणंदा हिन जी आयु पूरे 5000 वर्ष आहे। चईंदा आहिनि क्राइस्ट खां 3000 वर्ष पहिरियों हेवन हुयो। इस्लामी बौद्धी आदि सभिनि जो हिसाब किताब कढंदा आहिनि। उन्हनि खां पहिरियों ॿियो कोई नाम आहे ई न, है न। मैं स्वर्ग जे बारे में त शिव बाबा खे ई पतो आहे। तव्हां अंगे अक्षर ॿुधाए सघंदा आहियो त केतिरो नशो रहणो खपे। झगड़े आदि जी हिते ॻाल्हि न आहे। झगड़ंदा उहे आहिनि जो निधन जा हूंदा आहिनि। तव्हां हाणे जो पुरुषार्थ कंदव 21 जन्मनि जे लाइ प्रारब्ध ठही वेंदी। लड़दा झगड़दा त ऊच पद बि न मिलंदो, सजायूं बि खाइणी पवंदियूं। कोई बि ॻाल्हि आहे, कुझु बि खपे त बाप वटि अचो। गवर्नमेंट बि चईंदी आहे न, तव्हां फ़ैसिलो पंहिंजे हथ में न उठायो। कोई चईंदा आहिनि असांखे विलायत जो बूट खपे। बाबा चईंदा आहिनि ॿार तव्हां त वनवा में आहियो न, हुते तव्हांखे ॾाढो माल मिलंदो। बाबा त राइट ई सम्झाए। बाबा त राइट ई सम्झाईंदा आहिनि कि इहा ॻाल्हि ठीकु आहे। हिते तव्हां इहा आश छो रखंदा आहियो? हिते त ॾाढे सिंपल रहणो खपे, न त देह अभिमान अची वेंदो। हिन में पंहिंजी न हलाइणी हूंदी आहे। बाबा जो चए बीमारी आदि डॉक्टर आदि खे बुलाईंदा आहिनि। दवाई आदि सां संभाल त सभिनि जी थींदी आहे। पोइ बि हर ॻाल्हि में बाप वेठो आहे न। श्रीमत आहे, निश्चय में विजय आहे। उहो त सभु कुझु सम्झंदा आहिनि। निश्चय में विजय आहे, उहो त सभु कुझु सम्झंदा आहिनि न। बाप जी राय ते हलण में ई कल्याण आहे।
पंहिंजो ई कल्याण करणो। कोई खे वर्थ पाउंड ठाहे न सघंदा त वर्थ नॉट अ पेनी ठहिया। पाउंड ठहिण लाइक़ु न आहिनि। हिते वैल्यू न त हुते बि वैल्यू न रहंदी। सर्विसेबल ॿारनि खे सर्विस जो केतिरो शौक़ु रहंदो आहे, छक लॻाईंदा रहंदा आहिनि। सर्विस न कंदा त उन्हनि खे रहमदिल कल्याणकारी कुझु बि न चईंदासीं, है न। अगरि सर्विस न कंदा त रहमदिल कल्याणकारी कुझु बि न चईंदासीं। सर्विस त करणी खपे न। चाहे मनसा करो, वाचा करो, कर्मणा करो, पंहिंजे पाण वटि बाबा जो कोई गिफ्ट रखी छॾियो, उहा ॾींदा रहो, या पंहिंजे चहिरे द्वारा, चलन द्वारा, पंहिंजे संबंध संपर्क द्वारा कीअं बि सर्विस करे सघंदा आहियूं। कहिड़ा सारा तरीक़ा आहिनि। कोई न चई सघंदा असां सर्विस न करे सघंदा आहियूं। बाबा खे यादि न कंदव त तुच्छ कमु कंदव, पद बि तुच्छ पाईंदव। ईअं न असांजो त शिव बाबा सां योग आहे, इहे त आहिनि ई पीके। शिव बाबा ब्रह्मा द्वारा ई ज्ञान ॾेई सघंदा आहिनि। सिर्फ़ु शिव बाबा खे यादि कंदव त मुरली कीअं ॿुधंदव, पोइ नतीजो छा थींदो, पढ़ंदा न त छा पद पाईंदव, इहे बि ॼाणंदा आहियो। सभिनि जी तकदीर ऊच न ठहींदी आहे। हुते बि त नंबरवार पद हूंदा। पवित्र त सभिनि खे थियणो ई आहे। आत्मा पवित्र ठहिण बग़ैर शांती ॾांहुं वञी न सघंदी। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां सभिनि खे इहे ज्ञान ॿुधाईंदा हलो। कोई भल हाणे न बि ॿुधंदा, अॻियां हली करे ज़रूरु ॿुधंदा। हाणे केतिरा बि विघ्न तूफ़ान जोर सां आया, तव्हांखे ड्रिजणो न आहे। शिव जी नए धर्म जी स्थापना थींदी आहे। तव्हां गुप्त राजधानी स्थापना करो था। अञा जोर सां ईंदा, तव्हांखे ड्रिजणो न आहे। शिव जी हिते नए धर्म जी स्थापना थी थिए। तव्हां गुप्त राजधानी स्थापना करो था। बाबा सर्विसेबल ॿारनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। तव्हांखे पंहिंजे खे आपे ई राज तिलक ॾियणो, श्रीमत ते हलणो आहे। हिन में पंहिंजो हथ न हली सघे। मुफ़्त पंहिंजे खे घाटो न विझणो आहे। तव्हां पंहिंजे खे आपे ई राज तिलक ॾियणो आहे। तव्हांखे श्रीमत ते हलणो आहे। हिन में पंहिंजो हथ हली न सघे। मुफ़्त पंहिंजे खे घाटो न विझणो आहे। बाबा चईंदा आहिनि ॿार सर्विसेबल कल्याणकारी ठहो। स्टूडेंट खे टीचर चईंदो न पढ़ी करे गैलप करो। तव्हांखे 21 जन्मनि जे लाइ स्वर्ग जी स्कॉलरशिप मिलंदी आहे। डिनाइस्टी में वञण ई वॾी स्कॉलरशिप आहे। डिनाइस्टी में वञण ई वॾी स्कॉलरशिप आहे। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। रूहानी बाप जी बि असांजे रूहानी ॿारनि खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सांस संगम ते ॾाढो सिंपल साधारण रहणो आहे। शिव जी इहे वनवाह में रहण जो समय आहे। हिते कोई आश न रखणी आहे। कॾहिं पंहिंजे हथ में लॉ न वठिणो।
कॾहिं पंहिंजे हथ में लॉ न वठिणो, लड़णु झगड़ो न आहे, है न। कॾहिं बि पंहिंजे हथ में लॉ न वठिणो, हिते लड़ाई झगड़ो न करिणो। हिते कोई आश न रखणी आहे, कॾहिं पंहिंजे हथनि में लॉ न वठिणो आहे, लड़णु झगड़ो न आहे। ॿियो आहे विनाश खां पहिरियों नई राजधानी स्थापना करण लाइ सभिनि खे बाप जो पैगाम ॾियणो। कि बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त विक्रम विनाश थी वेंदा ऐं तव्हां पावन ठही वेंदा। सभिनि खे बाप जो पैगाम ॾियो कि हाणे बाप खे यादि करो त विक्रम विनाश थी वेंदा, तव्हां पावन थी वेंदा। वरदाना संतुष्टा जी विशेषता द्वारा सेवा में सफलता मुहूर्त ठाहिण वारा संतुष्ट मणि ठहो। सेवा जो विशेष गुण आहे संतुष्टता। यदि नाम सेवा हुजे ऐं स्वयं बि डिस्टर्ब हुजनि, व ॿियनि खे बि डिस्टर्ब करनि, त अहिड़ी सेवा न करणु सुठो आहे। मतलब जंहिंमें ख़ुदि बि डिस्टर्ब था थियो, ॿिया बि डिस्टर्ब था थियनि, जाते स्वयं जे प्रति व संपर्क वारनि सां संतुष्टा न, उहा सेवा न स्वयं खे फल जी प्राप्ति कराईंदी आहे न ॿियनि खे। जाते स्वयं जे प्रति व संपर्क वारनि सां संतुष्टता न आहे, है न। स्वयं जे प्रति या संपर्क वारनि सां संतुष्टता न आहे, उहा सेवा न स्वयं के फल जी प्राप्ति कराईंदी आहे न ॿियनि खे। इन करे पहिरियों एकांतवासी ठही स्व परिवर्तन द्वारा संतुष्टता जो वरदान प्राप्त करो, पोइ सेवा में अचो, तॾहिं सफलता मुहूर्त ठहींदा। स्लोगन आहे, विघ्न रूपी पत्थर खे तोड़ण में समय न गवाए करे उन्हनि हाई जंप ॾेई करे अॻियां वधो, पार करो। विघ्न रूपी पत्थरनि खे तोड़ण में समय न गवाए उनखे हाई जंप ॾेई करे पार कंदा वञो। अव्यक्त इशारो, ज्वाला स्वरूप यादि जे लाइ मन ऐं बुद्धि ॿिन्हिनि खे हिकु पावरफुल ब्रेक खपे ऐं मोड़ण जी बि शक्ति खपे। हिन सां बुद्धि जी शक्ति व कोई बि एनर्जी वेस्ट न थी करे जमा थी वेंदी। मतलब कोई बि अगरि तव्हांखे लॻे थो कोई ॻाल्हि आहे त उहो बाबा खे ॾेई करे स्टॉप त जमा थींदी। जेतिरी जमा थींदी ओतिरो ई परखण जी, निर्णय करण जी शक्ति वधंदी। हिन करे हाणे संकल्पनि जो विस्तार करणु बंदि करो, अर्थात समेटण जी शक्ति धारण करो। फुल स्टॉप, बिंदी 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 करे, मतलब हर ॻाल्हि खे कोई बि संकल्प विकल्प शुद्धी हिन दुनिया में आहियूं त जीअं किथे लहसुन प्याज ठहींदो, किथे कुझु ठहींदो त स्मेल त ईंदी न, असां हुनखे अवॉइड कंदा आहियूं, असां उहे ईंदे बि ध्यानु न ॾींदा आहियूं। इहे संकल्प त विकल्प त व्यर्थ त ईंदा, लेकिन असांखे ध्यानु न ॾियणो, असांखे पंहिंजे हिकु संकल्प ते ध्यानु ॾियणो आहे। मां आत्मा बिंदी, बाबा बिंदी, ऐं सभु बिंदी 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 बिंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।